बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक देगड़ीअ में थोड़ो पाणी विझी उन में असां अधु किलो गोश्त विझंदासूं ऐं उन सां गॾु शामिलु कंदासूं दालचीनी, अछो जीरो ऐं 2 लौंग ऐं लूण बि उन सां गॾु विझंदासूं। पोइ ढके गोश्त खे असां ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं गोश्त जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं गोश्त चङी तरह ॻरी वञे त लाहे हिकिड़ी नंढड़ी तईअ में असां गोश्त विझंदासूं बॉइल थियल। पोइ उन में थोरो कुकिंग ऑइल मतिलबु तेल विझी गोश्त खे असां तरींदासूं। जेसि ताईं असांजो गोश्त तरिजे, हिक वटड़ीअ में तक़रीबन अधु वटड़ी दहीअ जी असां खणंदासूं। पोइ उन में मिलाईंदासूं 1 चमचो आचार गोश्त जो मसालो, कहिड़ी बि कंपनी जो थी सघे थो। आचार गोश्त जो मसालो उन दहीअ खे मिलाए फेंटे चङी तरह असां तरियल गोश्त में शामिलु कंदासूं ऐं गोश्त खे मसाले वारे दहीअ सां चङी तरह मिलाए भुञंदासूं जेसि ताईं गोश्त दहीअ जो पाणी ख़ुश्क थिए ऐं गोश्त तेल ते अचे। पोइ 1 साओ मिर्च विझंदासूं। जॾहिं तेल मथां अची वञे त सावा धाणा कटे, मूं वटि ख़ुश्क थियल आहिनि सावा धाणा, उहे विझी असां प्लेट में लाहींदासूं। तयारु आहे असांजो तरियल आचार गोश्त। तमामु जल्दी ऐं मज़ेदार ठहंदड़, निहायत बहितरीनु ऐं ज़ाइक़े में बि तमामु लाजवाब आहे इहो गोश्त।